खमो जे नाले सां आहे। हाँ खमो मुंहिंजो भाउ आहे। जी तंहिंजा ही माना 2 छोकिरा आहिनि जी ऐं 3 नियाणियूं आहिनि। ठीक है। सुकी वेही रहियूं आहिनि सफ़ा लिंगे मां माना जेको सो जॾा लिंगे जॾा ॿाहूं माना वरनि कोन थियूं, टंगुनि जो वरनि कोन थियूं। खाधो पीतो हुनखे हथ सीधा खारायूं। भाउ मुंहिंजो मज़ूरी करे तॾहिं माना पेट गुज़र करियूं। ॿियो असां त को चूंडियल नुमाइंदो या नाज़िम या हुकूमत तरफ़ असां कुझु माना को बि सहारो कोन मिलियो आहे। हाँ पाणी बसि पैसे त वठंदा आहियूं, 2500 रुपया टके ॾे लाराईंदा आहियूं। ऐं इहा पॉलिशन असांजी आहे। मजदूरी वगैरह कहिड़ी कयो अथई? मज़दूरी भाउ कंदो आहे मिल में। हिकिड़ो भाती आहे जेको सॼे घर खे संभाले थो। हिकिड़ो भाती आहे, हिकिड़ो पीउ आहे, हिकिड़ो माना भाउ पीउ पुट ॿई कमाइनि था। कमाईंदा तॾहिं माना हिन जो पेट गुज़र कंदा आहियूं। दवा जी करियूं या पेट गुज़र करियूं या पाणी जी करियूं ग़रीब आहियूं। ऐं हिन मां त को वॾेरा क्या नाज़िम या हुकूमत तरफ़ खां माना जेको को टीम या हालांकि डॉक्टर वगैरह आया जो ॾिठऊं ॿारनि खे त माना बीमारी कहिड़ी आहे, इलाज थींदो कोन थींदो, हुननि छा चयो आहे? डॉक्टर कोन आहियो, डॉक्टरनि त असां ॿार निया आहिनि। ये माना दवाऊं सुइयूं ॾियो हणी छॾियूं 5 माना महीने 2 महीने जो कोर्स। छा थियणु घुरिजे, छा था चाहियो? ईअं चयूं असांजे माना तरफ़ को चूंडियल नुमाइंदो या को माना हुकूमत का असांजी मदद करे या इलाज करे या इलाज लाइ मोकिले या पैसो ॾे या इलाज करायूं या पाण इलाज कराए, इहो चवणु चाहियूं था। ठीकु है जी। हाँ